मोहम्मदीन उनड़ साहिब ऐं ताहाजी गुल हसन कुंभर साहिब ऐं बदरदीन साईं अस्सलाम वालेकुम। अर्ज़ अदा जुमिले जमायत प्यारी सगोरी सभिनी सजणनि खे मालिक साईं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। अर्ज़ त मुंहिंजे बीमारीअ जो बयानु मेहड़ खां लाड़काणे इस्पताल ताईं ॿुधो। वरी लाड़काणे वारनि 19 ॾींहं इलाज करे ₹650 रोज़ पंहिंजी फी वठी वठी चूसे चूसे पोइ कढियाऊं। न त चवनि पिया त हाजी साहिब हाणे ठीकु आहे, छो त हज़ारे माण्हू हर रोज़ मूंखां पुछण ईंदा हुआ। हिन जी इस्पताल हिकिड़े क़िस्म जी दरगाह बणिजी वई। सॼी सिंधड़ीअ जा बुज़ुर्ग पीर फ़क़ीर से बि पंहिंजी पंहिंजी जम सां गॾु पिया अचनि ऐं मिट माइट अज़ीज़ ऐं अलाह रासी बि ईंदा रहिया। मूंखां पुछी वरी डॉक्टर साहिब जे वेंदा हुआ ऐं डॉक्टर साहिब हिन फ़क़ीर जी हालत बिगड़ी बि थी वञे असांखे आसरो यार कोन ई जो हीउ हितां उथी ॻोठ अचे नवां नवां मुल्क ठाहींदो ऐं ॻाईंदो, तूं हिन खे जवाबु ॾे, हे तोखां न चढ़ंदो। 3 ॾींहं आयासीं त बि हिकिड़ो कुराड़ो गुज़ारे वियो। काल्ह हाजी साहिब खां पुछण आयासीं त ॿियो पोढ़ो मोल ॾिठोसीं। अॼु आयासीं त बि हिकिड़े पीर सन जो लाश त असां पाण गुले खां कुल्हा ॾेई हेठि लाथो आहे। बाक़ी बचियो आहे हिकिड़ो पोढ़ो हाजी साहिब। इहो आशिक़ रसूल असां अहले सुन्नत वल जमात जे ॻिचीअ जो हार आहे। तूं 650 जी फीअ जे लालच में अची असांजो मज़ाक़ान हथनि सां न मार। अदा आख़िरकार एतिरी जमात जो चवणु डॉक्टर ते असरु करे वियो। उन महिल शाम जा 7 हुया ऐं मुंहिंजे नाले में टिके चयईं त अदा तुंहिंजे वालिद साहिब जा वोट यार वधी विया त मां हिन खे कराची मोकिलियां। छो पुट तूं भली कराची खणाए वञ, पर हवाई जहाज़ जी टिकेट जो बंदोबस्तु कजांइ। एम्बुलेंस ते खणी वेंदे त थी सघे थो हीउ रस्ते ते रिहत करे वञे। अदा आख़िर लाड़काणे खां ला इलाज करे कराचीअ कढियो वियो। उते पहुचण खां पोइ छा थियो इहो ॿिए पासे लाइ ॿुधंदा। हाणे घर जी ॻाल्हि बि कंदो हलां जिथे सकरात मों मुंहिंजा मदीने जा साईं मूं मोल खे साह विझी उथारे विया। गुज़िरियल ईद रमज़ान शरीफ़ जी खाई 4 तारीख़ शवाल महीने जी मां चाक न थी पियुसि ऐं डॉक्टर मोहम्मद इस्माइल बुट साहिब जन जी इस्पताल में दाख़िला वरितमि। मगर 14 तारीख़ छंछर ॾींहुं उन बि जवाबु ॾिनो त अदा हाजी साहिब तुंहिंजा गुर्दा कम छॾे, तूं शुगर जो मरीज़ आहीं। मतां यार मूंखां हथनि मों हलियो वञी उन लाड़काणे वञण जी सलाह ॾिनी। मूं लाड़काणे वञण अॻ में छंछर ॾींहुं शाम जो पंहिंजे हक़ीक़ी हबीब खे रोई रीहूं करे नात शरीफ़ ठाहे रिपोर्ट पेश कई त महबूब मूंखे बि मुहड़ो ॾेखार, वञाए सीर में थो जे तारीफ़ तार। इहा नात शरीफ़ ठाहे ठीकु करे मूं पंहिंजे साले सदोरे ॾुखनि जे मारियल पुट नाले मिठे खे ॾिनी ऐं चयोमांसि त बाबा मां कोन बचंदुसि। जॾहिं ॾिसी त बाबे जो साहु वञण वारो आहे त पोइ मुंहिंजे मथां मदीना शरीफ़ ॾे मुंहुं करे वॾे आवाज़ सां चइजांइ। उन महिल राति जा 2:45 थिया हुआ। सॼे पाड़े जा सभु अजड़ियूं अदड़ा ऐं असांजो अज़ीज़ डॉक्टर अब्दुल हक मैसर बि मौजूदु हुयो। कुल 28 माण्हू मुंहिंजे घर मौजूदु हुया ऐं अॼु बि शाहिद आहिनि। पछाड़ीअ डॉक्टर साहिब नाले मिठे खे चयो त अदा कमु पूरो थियण ते आहे, मथां अजरक विझी छॾीसि। हिन मिसकिन पुट मूं ते अजरक विझी ऐं पंहिंजी नंढड़ी भेण खे चयो त अदीस बाबो नओं मुल्क ठाहे ॾेई हुकुम करे वियो आहे त इहो मुंहिंजे मरण महिल चइजांइ, सो तूं बि मूंखे चवराए। राति अध राति मथे गुज़री वई आहे। जुवान अघण जी बि महिल आहे। तूं बि न्याणी निमाणी आहीं। होॾऊं छोरा ॿार ऐं यतीम था बणिजो। सदा साईं इहो उन राति वारो नज़ारो बि ॾिसण वटूं हो।
जन ॾिठोसीं अॼु बि सलामत आहिनि। जन भाउ जॾ भाउ ऐं भेण मौलूद शरीफ़ शुरू कयो तॾहिं माण्हू त छा पर कख पन बि रुना हूंदा। हिकिड़ो हिकिड़ी सिट चई रोअण में ॿुॾी वञे त वरी भेण चवे। जॾहिं रोई रोई मौलूद पूरो कयूं तॾहिं चवनि पिया त मौलूद खां पोइ तुंहिंजी सकरात वारे जिस्म में तुंहिंजी रग रग में चुरपुर पैदा थी वई ऐं तूं उथी वेठे। उथी सभिनी खे चई त मां हिन वक़्तु असांजे घर छो आया आहियो। तंहिं ते चयो त हाजी साहिब पाड़े जी ॻाल्हि हुई, तूं अॼु राति असां वटूं वञण वारो हुई। चयोसीं त अॼु राति त तोसां गुज़ारियूं, सुभाणे खटनि सभु कंहिंजा भाग। अदा हिन सॼे बयान में जे हिकिड़ो कूड़ बि हुजे त अलाह साईं मूंखे पंहिंजो न करे ऐं क़यामत जे ॾींहुं भली मूंखे काफ़र करे उथारे। ऐं महबूबनि ते कूड़ न हणबा आहिनि, पर जे कूड़ हुजे त महबूब मूं ते शफ़ा न करे। आख़िर में डॉक्टर अब्दुल हक मुंहिंजे बचिड़े खे चयो त अदा नाले मिठा बाब बशर आहे, नूर जी पैदाश न आहे। बशर मरण हक़ आहे, पर पिणे जे मरण में हाणे शक आहे। हिन खे भली सुबुह जो लाड़काणे वठी वञ। अदा साईं मुंहिंजो मोल मो जीअरो थियणु हिन मुंहिंजे सॼे तर में मशहूरु आहे। डॉक्टर साहिब खां सुबुह जो 7-8 बजे ताईं मूं निर मूं कंध मूं कननि मूं पघर न पियो बीहे। हुयो बि जनवरीअ जो महीनो हो। इन ते हैरान थी वियो त उथियो त अल्हम्दुलिल्लाह, पर सकरात मूं ईअं उथणु हिन जो हक़ु न हो। मां बि डॉक्टर आहियां, 7 मरीज़नि सकरात वटि वियो आहियां। शायदि हिन जी नात शरीफ़ जेका हिन जे 2 बचनि ॻाई उन जे अखरनि जे सदके हिन खे जान में जान अची वई। हाणे ॿुधो उहा नात शरीफ़ जेका मुंहिंजे मथां मुंहिंजे 2 बचड़नि ॻाई ऐं अॼु मां बि ॻायां थो। ॾिनमि त निंगर खे ठाहे, पर अॼु ख़ुदा मूंखे बि नसीब कई आहे। सदखा सवा करे वल, सदखा सवा करे वल, माला इलाज आया मोहजी दवा करे वल, मोहजी दवा करे वल। शायद तमात ही दो हाणे फकीर भी दो, शायद तमात ही दो हाणे फकीर भी दो। एॾे अचण थी दो, एॾे अचण थी दो, दर ते दुआ करे वल, दर ते दुआ करे वल। मूंते बि महिरबानी सदखा सवा करे वल, सदखा सवा करे वल। गज़मूं गज़ल कयो वाले मिठे चयो आ, गज़मूं गज़ल कयो वाले मिठे चयो दम भरी पयो वा, भयो दम भरी पयो वा। सभ खां पुछा करे वल, सभ खां पुछा करे वल, माला इलाज आया मोहजी दवा करे वल, मोहजी दवा करे वल। मूंते बि महिरबानी सदखा सवा करे वल, सदखा सवा करे वल। माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वल, मुंहिंजी दवा करे वल। मरणो ज़रूर आहे पोइ एतराज़ न आहे, मरणो ज़रूर आहे पोइ एतराज़ न आहे। हुन भर खयूं वञनि था, हुन भर खयूं वञनि था,
हीअ भर अता करे वल हीअ भर अता करे वल मूं ते बि मिहिरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वल मुंहिंजी दवा करे वल मूं ते बि मिहिरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल आया तबीब काफ़ी पर पोइ मिली न माफ़ी आया तबीब काफ़ी पोइ मिली न माफ़ी शफीक शाफी आही शफीक शाफी शब में शफा करे वल शब में शफा करे वल मूं ते बि मेहरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वल मुंहिंजी दवा करे वल मूं ते बि मिहिरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल सदर तो सदो तुझी सना कदो सदर तो सदो तुझी सना कदो बेवफा बंदो बेवफा बंदो तू ही वफा करे तू ही वफा करे वल मूं ते बि मेहरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल तो इंतजार पियो क्या दीदार से कदम जा तो इंतजार पियो क्या दीदार से कदम जा प्यालो न मौत जो प्यालो न मौत जो अग में अता करे वल अग में अता करे वल मूं ते बि मिहिरबानी सदका सवा करे वल सदका सवा करे वल आशिक रहियो लड़िया अच आखिरी घड़िया आशिक रहियो लड़िया अच आखिरी घड़िया लाही लग लड़िया लाही लग लड़िया हाफिज खुदा करे वल हाफिज खुदा करे वल हर मर्ज खाम है सर आजो मिठा करे वन आजो मिठा करे